अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक हैं, खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं असांजे चैनल ते न आहियो त ज़मीर व्लॉग चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस न किरंदो, काफ़ी असांजूं हौसलातूं वधंदियूं ऐं तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो अचण वारी एपिसोड में मूंसां आज़ाद थी वेंदो ऐं रसनवाब ख़ान मूंसां खे आज़ाद कराए छॾींदो ऐं उनजे मथां केस हटाए छॾींदो। ऐं ॿिए पासे सिजावल ख़ान शेरली खे ॿधाए ऐं हू रसनवाब ख़ान जो शक ख़त्म करणो पियो चाहे त असां सॼण आहियूं पाण में। सिजावल ख़ान रसनवाब ख़ान सां अहिड़ो धोखो कंदो जो हू काबू थी वेंदो। सिजावल ख़ान मूंसां ऐं दरिया ख़ान खे आज़ाद कराइण पियो चाहे ऐं इन्हनि खे आज़ाद कराए पोइ हू रसनवाब ख़ान सां हिकु अहिड़ो धोखो कंदो जो ज़िंदगी भर यादि कंदो। ऐं ॿिए पासे मूंसां वारा आज़ाद थी वेंदा त मीर उन्हनि सां मिलण वेंदो। पोइ पाण में वेही सलाह कंदा त मीर जी भेण खे कीअं आज़ाद करायूं। ऐं ॿिए पासे रसनवाब ख़ान पुलिस खे चवंदो त तूं शेरली खे अहिड़ो कोटिजो उनजा ॾहनि खे ॾस ॾे। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।